खबर के न्यू पीरगोट खां पीरगोट जो वेझो गोठ जुमन सहतो मां नारी मुबैना तौर अगवा थी वई आहे। हथियार बंड 18 वरियनि जी साबरा ख़ातून खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। नारी जे वाले जे फरियाद ते 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर के ॾियूं पिया। केस में नबी बख्श, तैमूर, कासिम शेख ऐं हिकु अणॼातल शख़्स खे नामज़द कयो वियो आहे। वाक़िआ आगाह कयूं पिया। पीर जो गोठ वेझो गोठ जुमन सहतो मां नारीअ खे अगवा कयो वियो आहे। हथियारबंद 18 वरियनि जी साबरा ख़ातून खे अगवा करे विया आहिनि। नारीअ जे वाले जी फरियाद ते 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वाक़िआ आगाह कयूं पिया। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। केस में नबी बख्श, तैमूर, कासिम शेख ऐं हिकु अणॼातल शख़्स खे नामज़द कयो वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं। पीर जो गोठ वेझो गोठ जुमन सहतो मां नारीअ खे अगवा कयो वियो आहे। हथियार बंदन 18 वरियनि जी साबरा ख़ातून खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। नारीअ जे वालिद जे फरियाद ते 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन, पीर जो गोठ खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इस्माइल जागीरानी लाइन ते मौजूद आहे। जी इस्माइल, नारी खे अगवा कयो वियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, पीर जो भरसा सादिक करोड़ थाने की हद है। गोठ जुमन सत मां जो है वो हथियार बदन तरफा हथियार की ज़रूरत जो है वो 18 साल नौजवान नारी है। साबरा खातून थी मोहम्मद नवाज शेख जो है उनके जो है वो मुबैना तौर अगवा करे उन ॿुधाई चलो तो नारी के पीउ तरफा राब्तो करण ॿुधायो तो उन्होंने जो है वो हद के थाने सादिक करोड़ ते जो है 4 ॼणनि नबी बख्श उर्फ इम्तियाज़ शेख, तैमूर, मोहम्मद कासिम एक नामालूम हथियार बंदन खिलाफ जो है वो नारी के संदस घर में हथियार की ज़रूरत अगवा करण जो केस पिणु दाख़िल करायो आहे। उन खां पोइ जो आहे नारी जे पीउ तरफ़ां मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जेको ॼाणायल जवाबदारनि खे घर में दाख़िल थी करे हथियारनि जी ज़रूरत ते संदसि 18 साल नौजवान धीअ खे अगवा करिया, जंहिं ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। पर हिन वक़्तु ताईं जेको आहे उहा हद जी जेका पुलिस आहे उहा जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण खां लवाए रही आहे। उन मौक़े ते हिननि SSP खैरपुर खां घर में मुतालबो कयो त ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे जेका आहे उहा नारी बाज़ियाब कराए ॾिनी। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।